जी नाज़रीन, लाड़काणे मां अव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। लाड़काणा वड़ी खुदाबख्श भुट्टो जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वर्सीअ जे मौक़े ते पीपीआई शाह लाड़काणे जूं इस्पतालूं रातो कोट बीड़ो चांडियो शाहबाद धामरा कोट भुट्टो आबाद भुट्टो पंजू देरो मडबाऊ मोहन जो दड़ो एमरजेंसी खुलियल रहियूं, जंहिंमें 2 मेगा मेडिकल कैंप्स क़ाइमु कयूं वयूं, जंहिंमें हिकु कैंप सईद देरो मोड़ ते ऐं ॿी कैंप फरीदाबाद लाड़े ते पिणु लॻाई वई। उन्हनि कैंप्स हेल्थ सेंटर ते एम्प्लॉइज़ जूं ड्यूटियूं 24 कलाक 2 शिफ्टुनि में लॻाई वयूं, जॾहिं त सईद देरे जी कैंप ते एसओ इश्तियाक खोड़ो पीपीआई शाह लाड़काणे लॻाई, जंहिंजी विज़िट पिणु पीपीआई शाह डिस्ट्रिक्ट मैनेजर मैडम इकरा जागीराणी कई, जॾहिं त ही कैंप्स मेडिकल डिस्ट्रिक्ट मैनेजर लाड़काणो मैडम इकरा जागीराणी जे हुकुम तहत लॻाई वयूं, जॾहिं त कैंप्स ते मुख़्तलिफ़ मरीज़नि जो इलाज कयो वियो, जॾहिं त रोज़ानो 400 जे लॻभॻि मरीज़नि खे मेडिसिन ॾिनी वई ऐं उन्हनि जी डॉक्टरनि पिणु चेकअप कयो, जॾहिं त एक्सीडेंट जे वाक़िए जे थियण करे मुख़्तलिफ़ ज़ख़्मियुनि जी पिणु ट्रीटमेंट कई वई ऐं सीरियस ज़ख़्मियुनि खे एमरजेंसी लाड़काणे मोकिलियो वियो, जॾहिं त कैंपियूं जलसे जे इख़्तिताम ताईं क़ाइमु रहियूं। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।